लतीफ़ी पंध जे पांधेड़नि खे हर जे बेटनि मां मुंहिंजो सलाम क़बूल पे। अस्सलाम वालेकुम। चल जुड़िया ऐं जोड़ हुजो। दोस्तो, सुर आबरीअ जो बैत लतीफ़ सरकार जो सजणनि जे हुज़ूर में पेश थो कयां। फरमायाऊं, जे सिझाई सिक तपण सिके ससी, पीताई पुनूअ खे हॾ न भॻसि हिक, इन तर मंझां तिक ॾिने पाणा उञ थी। सिझाइण लफ़्ज़ जी माना आहे ॻारणु ऐं झोरे छॾणु, सज़ा या सिखस, झिॼणु। हॾ लफ़्ज़ जी माना आहे असुल न, हरगिज़ न, कतई न, सफ़ा न। अच्छा, तिक पाणी या का बि पीअण वारी शइ हिक ई गीत में ॻे वञणु या वॾो डुक भरण खे तिक चइबो आहे। साथियो, लतीफ़ साईं जो ही बैत सुर आबरी जो आहे। ऐं साईं मुंहिंजा कंहिं बि मंज़िल मक़सद खे माणण लाइ पोइ उहो इनफरादी हुजे या इज्तमाही या खणी सुलूक जी राह हुजे, पर उन लाइ अंदर जी उसाट न हुजे, क़ुर्बानी जो जज़्बो सचो न हुजे, पोइ मंज़िल माणणु मुमकिन न आहे हूंदो। लतीफ़ साईं जी इहा ई तालीम आहे। ऐं उन मां ड्रॉप थींदो कोन आहे जेकॾहिं मंज़िल मिली बि वञे। लतीफ़ सरकार ससीअ जे किरदार में इहा कैफ़ियत बयानु कनि था जेका पंहिंजे मंज़िल, मुराद ऐं मक़सद उन खे पंहिंजे अंदर में ओटे थी छॾे, पर पोइ बि हुनजी उञ माखी नथी थिए, वेतर वधी थी वञे। जे सिझाई सिक तपण सिके ससी। हिन बैत में लफ़्ज़ हिक जेको लतीफ़ साईं कतब आंदो आहे, हिक जो मतिलबु नड़ीअ जे मथिएं हिसे खे जंहिंखे तारूं सॾींदा आहिनि उहो आहे। ऐं लतीफ़ साईं चवनि था त सॼे पुनूअ खे पी वञण खां पोइ, यानी इस्तिलाहनि ससीअ हुनखे पंहिंजे अंदर में समाए छॾण खां पोइ बि ससी जो रुगो तारूं बि आलो रसो थिए ऐं उनजी तलब ऐं तोस अञा वधी थी वञे। ये लतीफ़